अस्सलाम वालेकुम दोस्तों, या अली मदद बाबा ला असां हिते वाही पांदी घुमण आया हूँ। असांखे 8 ॾींहं हिते थी विया आहिनि बाबा। ए मुंहिंजी ज़ारी वल गर्मी च वाही न आसूं अबा। मूंसां गर्मी अहिड़ो त हशर कयो मूंखे तेलियूं लॻल हुया। असुल हिते डॉक्टर ने इलाज करणु छॾे ॾिना। हिकिड़ा डॉक्टर सुयूं न पिया हणनि, ॿियनि वरी मूंखे थेलियूं चाढ़े छॾिया गर्मी जे करे बाबा। वाही पांदी अचो डायरेक्ट हलिया वञो गोरख ते। हा है उते जन्नत ई जन्नत, सुभान अल्लाह। बाक़ी वाही ए मेरा आबेदा तोबा, मेरा ॾाॾे दा तोबा। वल नासूं वाही गर्मी च वल नासूं था। अल्लाह कुझु कंदो दोस्तो। असांखे काफ़ी ॾींहं थिया असां टिकटॉक न ठाहियो आहे, इन गर्मी जे करे असां बीमार पिया हुआसीं। अॼु अल्लाह जे हुकुम सां असांजी वापसी पंहिंजे शहर में आहे। सो अल्लाह ख़ैर कंदो। हाणे वेंदासीं वरी बाक़ाइदा टड़का चाढ़ींदासीं टिकटॉक ते। अवां भाइरनि जो साथ सपोर्ट खपे। वॾी महिरबानी। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, माशा अल्लाह।